अस्सलाम वालेकुम दोस्तों ड्रामा सीरियल रत जो खून ड्रामो कॾहिं ईंदो उन जी एपिसोड कॾहिं ईंदी छा उनखे केॾी महिल स्टार्ट कयो वेंदो उन में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बेल न कंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजे टाइम वेस्ट कोन पिया करायूं हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों रत जो खून हिकु बहितरीन ड्रामो आहे ऐं दोस्तों हुन में पिण सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। आजन प्रेमी लाला रफ़ीक ज़हूर साहब इरफान शेख अहमद अली शेख अज़ीज़ कंबरानी आज़म मेंगल ऐं सिंध जा नाले नाले वारा अदाकार पिण हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों हिन ड्रामे खे एतिरी त शोहरत मिलंदी जेतिरी असां सोचे बि नथा सघूं छो जो हीअ हिकु बहितरीन ड्रामो आहे। इन में पिण सुठा सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि। तो हाजन प्रेमी ऐं लाला रफ़ीक साहब इहे पाण में दुश्मन हूंदा इन ड्रामे में। दोस्तों हिन ड्रामे खे रित ठाहिण जी कोशिशि कंदा जीअं तकरार ड्रामे खे ठाहिण जी कोशिशि कयूं। ज़बरदस्त ड्रामो आहे रत जो खून। तो हीअ ड्रामो जेको आहे ज़हर ज़िंदगी तकरार ऐं दौलाब ड्रामे खां बि वधीक ड्रामो आहे यानी उन टिनि ड्रामनि खे बि कट करे सघे थो रत जो खून छो जो हिन जो नालो बि भलो आहे ऐं तमामु ही बहितरीन ड्रामो आहे। तो हीअ अचण सां ई अव्हांखे धूम मचाए छॾींदो ऐं अव्हां हिनखे बार बार सर्च करे ॾिसंदव। हीअ हिकु बहितरीन ड्रामो आहे। हीअ का घटि ड्रामो न आहे जो अगरि जेकॾहिं ज़हर ज़िंदगी ड्रामे खे बि कट करे वियो त पोइ इन खां वधीक कहिड़ो ड्रामो हूंदो। तो तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं दोस्तों इन जा जेके 4 एपिसोड आहिनि उन जी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे। तमामु जल्द हाणे 5 एपिसोड जी शूटिंग शुरू कई वेंदी। हाणे तमामु जल्द जेको आहे इन जा 4 टीज़र ईंदा उन खां पोइ उन जी प्रोमो ईंदी उन खां पोइ इन जी एपिसोड तमामु जल्द हलाई वेंदी। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। तो हिन ड्रामे खे अॻिते शेयर कंदा ऐं काफ़ी दोस्तनि ताईं ही वीडियो पहुचाईंदा जीअं दोस्तनि जो इंतज़ारु ख़तमु थी वञे त रत जो खून ड्रामो तमामु जल्द अचण वारो आहे। तो असांजे अंदरि सां 9 महीने खां पोइ हलायो वेंदो जो दोस्तों हिन ड्रामे खे वधीक इंतज़ारु न कराईंदा। अगरि जेकॾहिं वधीक इंतज़ारु कराईंदा त पोइ हिननि जे विच में ॿियो ड्रामो बि अची सघे थो सिंध टीवी ते। जेकॾहिं हुन जो तकड़ इहो आहे त असां पहिरियां ही ड्रामो हलायूं। ऐं दोस्तों हिन जा जेके एपिसोड ईंदी उहा सूमर खां स्टार्ट कई वेंदी जुमेरात ताईं मतिलबु हिन जा 4 एपिसोड ईंदा। तो हफ़्ते में हिन जा 4 एपिसोड हलाया वेंदा। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। दोस्तों ही का घटि ड्रामो न आहे। ही ड्रामो सिंध टीवी खे एतिरी त शोहरत ॾियारींदी जेतिरी असां सोचे बि नथा सघूं। दोस्तों हिन जी जेका पहिरीं एपिसोड आहे उहा 1 खां बि मथे व्यूज़ खणंदी 1 लख खां बि माण्हू हिनखे वधीक ॾिसंदा। हीअ हिकु बहितरीन ड्रामो आहे। को ड्रामो घटि न आहे। हीअ ज़हर ज़िंदगी तकरार ड्रामो ऐं दौलाब ड्रामे खां बि वधीक ड्रामो आहे। तो हिन जे 4 एपिसोड मुकमिल थी चुका आहिनि। तमामु ज़बरदस्त ड्रामो आहे। हिन में पिण सुठा सुठा अदाकार बि कमु करे रहिया ऐं हिन जो नालो बि सुठो आहे रत जो खून। तो हीअ ड्रामो हिकु बहितरीन अव्हांखे ओर ताईं पहुचाईंदो ऐं तव्हां हिनखे राति ॾींहुं ॾिसंदो तव्हांखे एतिरो त मज़ो ॾींदो जेतिरो असां तव्हांखे सोचे बि नथा ॿुधायूं। ऐं दोस्तों असांजे अंदरि सां हिन ड्रामे जी एपिसोड पहिरीं जेको आहे 10 या 11 महीने में ॿिनि जी एपिसोड शुरू कई वेंदी जो 10 11 महीने में हिन ड्रामे खे त एतिरी शोहरत मिलंदी एतिरी ज़ाहिर ज़िंदगी ड्रामे खे मिली हुई। जेकॾहिं हू चवनि पिया त हिनखे जेको आहे 10 या 11 महीने जी हिन जी पहिरीं एपिसोड स्टार्ट कयूं तो हिन जा पहिरियां जेको आहे 4 टीज़र ईंदा उन खां पोइ हिन जी प्रोमो ईंदी मूंखे में तव्हांखे सभु कुझु ॾेखारियो वेंदो त हुन जी कहाणी कीअं आहे ऐं हिन जी कहाणी कीअं आहे ऐं उन खां पोइ हिन जी एपिसोड ईंदी। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं की नई ईंदड़ वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।